अलजेब्रा में क्वाड्रेटिक इक्वेशन वेल नोन इक्वेशन्स आहिनि जिनके सॉल्व करण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि जेके फैक्टराइज़ेशन मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर मेथड आहे ऐं क्वाड्रेटिक फार्मूलो सां उनखे सॉल्व करे सघिजे थो। अचो त असीं क्वाड्रेटिक इक्वेशन जे बारे में सिखूं। क्वाड्रेटिक इक्वेशन छा आहे ऐं उनखे सॉल्व करण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि। सो क्वाड्रेटिक इक्वेशन जंहिंमें उहा इक्वेशन जंहिंजी डिग्री 2 हुजे, डिग्री मीन्स पावर, हाईएस्ट पावर कंहिं बि अलजेब्रिक सेंटेंस में उनखे डिग्री चइबो आहे। जंहिंजी हाईएस्ट पावर 2 हुजे उन क्वाड्रेटिक इक्वेशन चइबो आहे। फॉर एग्जांपल एक्स स्क्वायर 5x स्क्वायर प्लस 7x प्लस 8 इक्वल टू 0, हीअ क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। या एक्स स्क्वायर माइनस 4 इक्वल टू 0, ही भी क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। जनरल फॉर्म हिन स्टैंडर्ड फॉर्म कहिड़ी आहे क्वाड्रेटिक इक्वेशन जी? ax स्क्वायर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, ही क्वाड्रेटिक इक्वेशन जी स्टैंडर्ड फॉर्म आहे। ax स्क्वायर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। a यानी कोफिशिएंट ऑफ एक्स स्क्वायर, b कोफिशिएंट ऑफ एक्स, c माना कांस्टेंट वैल्यू। ही a आहे एक्स स्क्वायर जो कोफिशिएंट, ही b आहे एक्स जो कोफिशिएंट, ही c आहे 8 यानी हिन जो कोफिशिएंट सिर्फ़ु कांस्टेंट इक्वल टू 0। हिते एक्स गायब आहे, एक्स आहे ई कान, पर क्वाड्रेटिक इक्वेशन जी कंडीशन ई आहे त हाईएस्ट पावर 2 हुजे। 2 पावर आहे हाईएस्ट, बाक़ी एक्स हुजे न हुजे या कांस्टेंट हुजे न हुजे, पर हाईएस्ट पावर 2 हुजणु खपे इक्वेशन में। एक्स स्क्वायर प्लस bx प्लस c, हिन फॉर्म खे, हिन इक्वेशन खे असीं क्वाड्रेटिक इक्वेशन चवंदा आहियूं। क्वाड्रेटिक इक्वेशन खे असीं टिनि मेथडनि सां, 3 मेथड सां सॉल्व करे सघूं था। कहिड़ा मेथड आहिनि? पहिरियों फैक्टराइज़ेशन बाय फैक्टर फाइंड करे सॉल्व कयूं। ॿियो मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर, ऐं टियों मेथड आहे बाय क्वाड्रेटिक फार्मूला। क्वाड्रेटिक फार्मूला कहिड़ो आहे? एक्स इक्वल टू प्लस माइनस बी, एक्स इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a। ही स्टैंडर्ड फार्मूला a b ऐं c असां सम्झी आया आहियूं त a b c कहिड़ा आहिनि। a यानी कोफिशिएंट ऑफ एक्स स्क्वायर, b माना कोफिशिएंट ऑफ एक्स ऐं c कांस्टेंट आहे। हिन में इहे वैल्यू पुट कंदासीं त असांखे एक्स जो वैल्यू मिली वेंदो। क्वाड्रेटिक इक्वेशन में डिग्री 2 आहे, तंहिंजे करे असांखे वेरिएबल जा वैल्यू बि 2 मिलंदा। जेतिरी डिग्री हूंदी आहे ओतिरा असांखे वैल्यू मिलंदा आहिनि, ओतिरा सॉल्यूशन सेट में आंसर हूंदा आहिनि। जो त असीं हाणे कंप्लीटिंग स्क्वायर सां क्वाड्रेटिक इक्वेशन खे सॉल्व करणु सिखूं। सॉल्व 2x स्क्वायर माइनस 13x प्लस 21 इक्वल टू 0 बाय कंप्लीटिंग स्क्वायर मेथड। सॉल्यूशन 2x स्क्वायर माइनस 13x प्लस 21 इक्वल टू 0। कंप्लीटिंग स्क्वायर सॉल्व करण लाइ कुझु स्टेप्स आहिनि जिनखे फॉलो करिणो आहे। पहिरीं स्टेप त कांस्टेंट हमेशह असीं राइट साइड ते खणी वेंदा आहियूं। स्टेप नंबर 1 2x स्क्वायर माइनस 13x इक्वल टू माइनस 21, हिते पॉजिटिव आहे, हेॾे नेगेटिव थियो। फर्स्ट स्टेप त कांस्टेंट हमेशह राइट साइड ते हुजणु खपे। सेकंड स्टेप त जेको कोफिशिएंट आहे एक्स स्क्वायर जो, एक्स स्क्वायर खे कोफिशिएंट खां ख़ाली कयो। 2 जेको बि कोफिशिएंट 1 खां ॿियो आहे त उन खां हिनखे आज़ादु कयो कोफिशिएंट खां। 2 डिवाइड कंदासीं सभिनी सां, 2x स्क्वायर माइनस 13x इक्वल टू माइनस 21 आहे। 2 हितां बि डिवाइड, हिन सां बि डिवाइड, हिन सां बि डिवाइड, सभिनी खे 2 सां डिवाइड कंदासीं। 2 2 में कैंसिल, त एक्स स्क्वायर माइनस 13 अपॉन 2x इक्वल टू माइनस 21 अपॉन 2। हाणे थर्ड स्टेप आहे
त जेको रहियल टर्म आहे ही ए स्क्वायर ऐं माइनस 2ab आहे, हीअ ए स्क्वायर आहे, ही माइनस 2ab आहे। हाणे बी स्क्वायर हेॾां बि एड करिणो आहे, बी स्क्वायर हेॾां बि एड करिणो आहे। अचो त हिनखे हिन फॉर्मूले सां सॉल्व कयूं। ए स्क्वायर माइनस 2a बी में अहिड़ो वैल्यू रखूं जीअं आंसर ई मिले असांखे 13/4। 2 मल्टीप्लाई कंदासीं त साॻियो ई 13/2 थी वेंदो, छो त 2 में कैंसिल थी वेंदा। 2 जो टेबल 4 ते 2 टाइम लॻंदो। 13/4 यानी बी जो वैल्यू कहिड़ो आहे, ही आहे। तंहिंजे करे बी स्क्वायर 13/4 स्क्वायर इहो एड कंदासीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं। हिते लिखंदासीं एडिंग जेको असांखे ख़बर पए त छा एड करिणो आहे, बोथ साइड्स एक्स स्क्वायर माइनस ट्वाइस एक्स फार्मूलो आहे 2ab। बी छा आहे, हाणे असांखे अहिड़ो वैल्यू रखिणो आहे जीअं हीअ ई वैल्यू असांखे मिले 13/4। 2 मल्टीप्लाई कंदासीं साॻियो ई 13/4x मिली वेंदो। त हाणे इहो ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं एड कंदासीं इन स्क्वायर, एडिंग बी स्क्वायर यानी 13/4 स्क्वायर बोथ साइड्स 13/4 हिते एड कयोसीं स्क्वायर, त हीउ सॼो कंप्लीट स्क्वायर थी वियो। कंप्लीट स्क्वायर तंहिंजे करे हिनखे चवंदा जो स्क्वायर खे सॼे खे कंप्लीट करिणो आहे। -20 परफेक्ट स्क्वायर बणाइणो आहे। हेॾां बि इहो साॻियो ई एड कंदासीं। अगरि साॻियो टर्म इक्वेशन में ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं एड कबो त फ़र्क़ु इक्वेशन ते न पवंदो। हीउ सॼो परफेक्ट स्क्वायर थी वियो। ए आहे फ़र्ज़ु कयो, ही बी आहे, ए माइनस बी होल स्क्वायर। हीउ सॼो तव्हांखे ख़बर आहे ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर बराबरि आहे ए माइनस बी जे। ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर बराबरि हूंदो आहे ए माइनस बी होल स्क्वायर जे। अगरि हिते प्लस हुजे हा त पोइ प्लस वारो फार्मूलो लॻे हा। हिनखे सॉल्व कयूं वधीक, -21/2 प्लस 13 जो स्क्वायर थींदो 169/4। हिननि जी LCM 4 जो स्क्वायर 16 थी वेंदो। हिननि जी LCM रखी फाइंड कंदासीं। एक्स स्क्वायर रूट बि ॿिन्हिनि तरफ़ां ॾेई सघूं, स्क्वायर रूट बोथ साइड्स जीअं स्टेप सेव थियनि। टेकिंग स्क्वायर रूट बोथ साइड्स, टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड्स, त ही थी वेंदो एक्स माइनस 13/4 होल स्क्वायर। हेॾां स्क्वायर रूट बि ॾींदासीं, सॉल्व बि कंदा ईंदासीं। LCM थी वई 4 ऐं हिन सां मल्टीप्लाई 16 थी वई LCM। हिन सां 8 मल्टीप्लाई कंदासीं माइनस थी वेंदो 168 प्लस 21 खे 8 सां मल्टीप्लाई कयूं 8 ऐं 16 168 थी वियो, डिवाइड में 16। हेॾां स्क्वायर रूट असांखे मिलंदो एक्स माइनस 13/4, हेॾां स्क्वायर रूट मिलंदो प्लस माइनस हितां 168 मां 169 ॿिन्ही खे एड कयूं त 1 मिलंदो। 1 जो स्क्वायर रूट थी वेंदो 1/16 जो थी वेंदो 4 प्लस माइनस 1/4। ही हिते हाणे असांखे आंसर 2 मिलंदा, इधर प्लस आर माइनस, इधर एक्स माइनस 13/4 इक्वल टू प्लस 1/4 आर एक्स माइनस 13/4 इक्वल टू माइनस 1/4। ॿिन्ही खे सॉल्व करिणो आहे। पहिरियां हिन खे सॉल्व कयूं, एक्स ही माइनस आहे त हेॾे प्लस थी वेंदो 1/4 प्लस 13/4। एक्स जो वैल्यू थी वेंदो LCM सेम 4, साॻा ई डिनोमिनेटर आहिनि त 1 प्लस 13 थी वेंदो 14/4 14/4 यानी ॿिन्ही ते 2 जी टेबल हणो 7/2 थी वियो। हाणे हिन खे सॉल्व कयूं, आर एक्स ही माइनस आहे हेॾे प्लस थी वेंदो इक्वल टू
-1/4 प्लस 13/4 LCM सेम आहे 4 -1 प्लस 13 1 ऐं 13 थी वेंदो 12 थी वेंदो प्लस जो डिवाइड बाय 4 त आंसर 3 ईंदो 1 ऐं 13 12 खे 4 सां डिवाइड कयो त 3 आंसर ईंदो त सॉल्यूशन सेट थी वियो 7/2 ऐं ॿियो 3 ही आंसर